मशहूर फ़िरोज़मावा खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ सिंधी अदबी संगत बोरो शाख जे सेक्रेटरी सैयद मुख़्तार अली शाह पारां ईद मिलन पार्टीअ जी हिकु पुरवकार तक़रीब राशिद मोराई हाई स्कूल में मुनक़िद थी, जंहिंजी सदारत स्कूल जे हेडमास्टर राशिद मसूद अब्बासी कई। जॾहिं त ज़िले जे अदीबनि, शाइरनि, लेखकनि ऐं उस्तादनि खे बहितरीन कारकर्दगीअ ते मनता सर्टिफिकेट ऐं यादगार शील्डियूं पिणु ॾिनियूं वयूं। तिन में एजाज़ ममनाई, डॉक्टर मुश्ताक बागानी, प्रोफेसर ख़ालिद साहिल, राशिद मसूद अब्बासी, पीर शमसुद्दीन शम्स, अब्दुल जब्बार भंगर, सईद अहमद कलोड़ो, सैयद साबित अली शाह, वलण मोराई, अब्दुल मजीद सोलंकी, आसिफ अली कोराई, इनायत सोलंकी, अज़ीज़ सोलंकी शामिल हुआ। जॾहिं त केतिरनि ई शख़्सियतुनि में यादगार मनता सर्टिफिकेट पिणु ॾिना विया। तो मां चवंदो आहियां ही जेका असांजे अदबी संगत जेको फोरम आहे उहो आहे मज़दूर ऐं पोरे कम। उन में मज़दूर ऐं पोरे जेको कमु कनि था साईं मंगनाई साहब खे जेको आहे उन में ऐं जस्टिस जेको पूरे पाकिस्तान फोरम में जेको सदर आहे या उनजो मेंबर आहे उहो कई आयो आहे। उनखे छा पता आहे हुन टाइम आहे कोन, पर असांजा दोस्त जेके हिते आहिनि उहे हींअर दर्शंदा पिया हूंदा, पर वरी सुभाणे चवंदा बाबा असां फलाणे पासे विया आहियूं। बाबा फलाणे पासे विया आहियूं, तव्हांखे हिन प्रोग्राम जी दावत कान्हे ई दावत हुई आहे दावत ॾह चकर दावत ॾिनी आहे, हुनजे दर ते विया आहियूं, पर रिज़ल्ट तव्हांजे साम्हूं आहे। पोइ वरी उहे वॾा वॾा जेको आहे सो शौक़ ॾेखारींदा आहिनि बाबा असां हीअं कंदासीं। असां वटि हिकिड़ी साईं मधुसा अर्ज़ु कंदो आहियां त असांजे मोड़े अदबी संगत में साईं मोराई साहब वेठो आहे, साईं मुखिया साहब वेठो आहे, साईं राशिद अब्बासी वेठो आहे। इहा ॻाल्हि वज़ा असां कंदो आहियां त अदबी संगत मोड़े जो जेको सेक्रेटरी थींदो आहे न, आईंदा उहो मीटिंग में ईंदो ई कोन्हे, हिननि खे जेको आहे कानून में लिखियलु आहे। यानी अफ़सोस जी ॻाल्हि आहे तव्हां हेॾे वॾे उहिदे ते अचो था त उहो या त वोट ॾियण लाइ अचो था या त वोट वठण लाइ अचो था। अची करे